नासिर ધાબેજી में के इलेक्ट्रिक जी नाहिली सबब गैर कानूनी कनेक्शन जो आज़ार वधी वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था शबीर अहमद ख़ास खैली जी ही रिपोर्ट। जी तो नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ಧಾબेजी में शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी, बिहार कॉलोनी, मॉडल टाउन, ज़रीन कॉलोनी, बिलाल नगर में गैर कानूनी कनेक्शन जो आज़ार वधी वियो आहे। त कुछ ॾींहं पहिरियां मासूम नींगरी जेकी हुई गुलशन वलद जुमन शेख जे तां ये तार जेकी किरी पई हुई उहा सख़्त ज़ख़्मी थी पई, जेका अञा ताईं उहा घर में ज़ेर इलाज आहे। त हिकु तरफ़ ಧಾબेजी जा जेका ब्रोकर आहिनि, जेका गैर कानूनी कनेक्शन लॻाइनि था, उहे फी घर खां जेको 1000 रुपया वसूली कनि था, हिकिड़ी कनेक्शन मां 20 कनेक्शन लॻाइनि था। त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेको आहे सो SDP सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻुवाण उमर नायो, अब्दुल सत्तार चांडियो, अला बचायो कलमती, शानवाज़ शेख जी अॻुवाणी में मुख्य गेट जे अॻियां एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो हो। गैर कानूनी कनेक्शन जे ख़िलाफ़ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गैर कानूनी कनेक्शन जो आज़ार एतिरो त वधी वियो आहे, जे तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदो त हिकु घर में जेको सो कनेक्शन 20 कनेक्शन मथां वञनि था, जेकी सो तार केॾी महिल बि कंहिं बि मासूम तां किरी सघे थी ऐं वॾो जानी नुक़सान थी सघे थो। त वफ़ाक़ हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते के इलेक्ट्रिक जी नाहेली जे करे जेका गैर कानूनी कनेक्शन लॻाया वञनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ जेको सो सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। गारो के इलेक्ट्रिक जी नाहेली जे करे हज़ारे कनेक्शन लॻल आहिनि ऐं सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ खां मुतालबो कजे थो त गैर कानूनी कनेक्शननि ऐं हिन ब्रोकरनि जे ख़िलाफ़ ऐं के इलेक्ट्रिक जे मेन जेको ऑफिसरनि जे ख़िलाफ़ फौरी तौर ते कानूनी कार्रवाई करे हिन वधीक कंहिं नुक़सान खां बचायो वञे। जी।